رمضان جا ٹرے ڈہاکا ہن رمضان جو پہریوں ڈہاکو رحمت جو ڈہاکو آ رمضان جو وچوں ڈہاکو بخشش جو ڈہاکو آ اے رمضان جو آخری ڈہاکو جہنم جے باہ کا چھوٹکارے جو ڈہاکو آ اذا دخل رمضان فتحت ابواب الجنہ وغلقت ابواب جہنم وصفدت الشیاطین مجھے سائیں فرمایا جنے رمضان جو مہینو ایندو آ اللہ جنت جے دروازن کے کھول رائے چھڑیندو آ اللہ جہنم جے دروازن کے بند کرائے چھڑیندو آ اے اللہ سائیں شیطانن کے زنجیرن میں جکرائے چھڑیندو آ سبئی دوست دل جے محبت ساں امام الانبیاء سید الانبیاء خاتم الانبیاء خطیب الانبیاء شافع روز جزا نبیین جے سردار نبی رسولن جے پگدار نبی کائنات جے مہندار نبی حضرت محمد عربی صلی اللہ علیہ وسلم جن جے ذات گرامی تے درود شریف پڑھو اللہم صلی علی محمد وعلی آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد برادران محترم وعزیزان مکرم مجھا محترم دوستو بھائیرو اے بزرگو اج جی ہن نشست میں رمضان المبارک جے بابرکت مہینے جے بارے میں روزن جے بارے میں کچھ عرض کرنو دعا ہے تشل اللہ تبارک و تعالی ماں کے حق ہے سچ چمن جی توفیق عطا فرمائے اے اللہ سائیں تمام اساں سبنی کے حق ہے سچ جے بدھن سمجھن اے عمل کرن جی توفیق عطا فرمائے ہوں تو سب مہینہ محترم ہیں پر سال جے بین مہینن جے مقابلے میں رمضان المبارک جے مہینے جو مثال ایئے آ جی سینے میں دل جی انسانن میں پیغمبر جی شہرن میں حرم محترم حرم اوہا متبرک جایا ہے جتے شیطان داخل نہ تھوتی سگے رمضان میں بھی شیطان کے پابند سلاسل کہو ویندو آ جی پیغمبر انسانن جی شفاعت کندو تین قیامت جے دہاڑے رمضان جا روزہ بھی اللہ جے بندن جی شفاعت کندا سبحان اللہ جی دل جو زندہ رہن زندگی جی علامت ہے جیکن دل جی دھڑکن بند تھی ونے تو مانو مری پوندو تو ایمان وارے جے ایمان جی شناخت گھٹ میں گھٹی ہے تو وہ رمضان جو ادب کرے رمضان جو احترام کرے جیکریں کو رمضان جو احترام کرے تھو ادب کرے تھو تو یہ سمجھ گو تو ان بندے وٹ اñا ایمان آہے مجھا محترم دوستو رمضان عربی جے ایک لفظ رمز ما ورتلا رمز جی معنی ہے ساڑن علماء کرام لکھن تھا تو جی واہ کاٹھن کے ساڑے ختم کرے چھڑیندیا یہ رمضان جا روزہ بھی بانہن جے گناہن کے ساڑے ختم کرے چھڑینا ہے علامہ خلیل عروضی رحمت اللہ علیہ جے تحقیق جے مطابق رمز موسم خریف جے ان برسات کے چیبوا جہیں برسات جے کرے ونن جا بیکار پن چھڑی پوندا ہن اے موسم میں بہاری اچی ویندی رمضان جے روزن جے کرے مومنن جا گناہ بھی چھڑی پوندا ہن اے انہن جے ایمان میں بہاری اچی ویندی پیرانے پیر قطب ربانی محبوب سبحانی سید عبد القادر جیلانی سب چو رحمت اللہ علیہ حضرت پیرانے پیر رحمت اللہ علیہ غنیت الطالبین میں فرمایو تا رمضان جے ریما اللہ جی رحمت مرادا رمضان جے میم ما اللہ جی محبت مرادا رمضان جے زواد ما جہنم جے عذاب کھاں چھوٹکارے جی ضمانت مرادا رمضان جے الف ما اللہ جی الفت مرادا
ऐं रमज़ान जे नून मां अल्लाह जे मोहब्बत जो नूर मुराद आहे। रोज़े खे अरबीअ में सौम चइबो आहे ऐं सौम जी माना है रुकजी वञण। सैयद अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त इहा माना ॿुधाए थी त सही रोज़ो उहो आहे जो रोज़ेदार खाइण पीअण खां बि पंहिंजो पाण खे रोके, अखियुनि खे नाजाइज़ निज़ारनि जे ॾिसण खां बि रोके, कननि खे बेहूदा कलामनि जे ॿुधण खां बि रोके, ऐं ज़ुबान खे गिला ऐं गीबत खां बि रोके, ऐं हथनि पेरनि खे बि ग़लतकारियुनि खां रोके। इहा रोज़े जी हक़ीक़ी तक़ाज़ा आहे। इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला असांखे रोज़नि जे हक़ीक़त जे समझण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, रमज़ानुल मुबारक जो महीनो इंतहाई बाबरकत महीनो आहे। क़ुरान रमज़ान में नाज़िल थियो ऐं क़ुरान मुक़द्दस में 12 महीननि मां सिर्फ़ रमज़ान जे महीने जो नालो आयल आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। पूरे कुरान में 12 महीननि मां सिर्फ रमज़ान जे महीने जो नालो आयो आहे ऐं कुरान नाज़िल भी रमज़ान में थियो। रमज़ान जो तारीख़ी पस मंज़र भी आहे। हज़रत ईसा ते इंजील रमज़ान में नाज़िल थियो, हज़रत मूसा ते तौरात रमज़ान में नाज़िल थियो, हज़रत दाऊद ते ज़बूर रमज़ान में नाज़िल थियो, हज़रत इब्राहीम ते 10 सहीफ़ा रमज़ान में नाज़िल थिया त जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां क़ुरान मुक़द्दस भी रमज़ान में नाज़िल थियो। रमज़ान इबादतुनि जो मजमूओ आहे। रमज़ान इबादतुनि जो मजमूओ आहे। तव्हां ॾिसो, रमज़ान जा रोज़ा इबादत, रमज़ान जो एतिकाफ़ इबादत, रमज़ान जूं तरावीहूं इबादत, रमज़ान जे रोज़नि जे लाइ राति जो मानी खाइण इबादत, ऐं रमज़ान जे रोज़नि खोलण वारे वक़्त में पाणीअ जो ढुक पीअण भी इबादत। रमज़ान जे महीने में फर्ज़ 70 फर्ज़नि जे बराबर बणिजी थो वञे ऐं रमज़ान जे महीने में नफ़िल फर्ज़नि जे बराबर बणिजी थो वञे। एॾो बाबरकत महीनो ॿियो को बि कोन्हे ऐं रोज़ो हर क़िस्म जे रियाकारी खां बि पाक आहे। निमाज़ में बि रियाउ थी सघे थो, हज में भी रियाउ थी सघे थो, ज़कात में भी रियाउ थी सघे थो, ख़ैर ख़ैरात में भी रियाउ थी सघे थो, लेकिन रोज़े में रियाउ नथो थी सघे। निमाज़ में कीअं? घर में निमाज़ पढ़े ई कोन, माण्हुनि जे मोती ॾिघियूं निमाज़ूं पढ़े, या रियाकारी आहे न। ऐं हज ते वञे त मोटी अचनि त माण्हू गुलनि जा हार पाराईंदा, हाजी सगोरो चवंदा, इस्तक़बाल कंदा, इहा बि रियाकारी आहे न। ख़ैर ख़ैरात ॾे, जीअं माण्हू मूंखे सखी चवनि ऐं मूंखे साहिब ख़ैर चवनि, अहले ख़ैर चवनि, इहा बि त रियाकारी आहे न। रोज़े में रिया जो इम्कान ई कोन्हे। रियाकारी खां पाक आहे रोज़ो। गर्मी जी शिद्दत आहे, मौसम जी हिद्दत आहे, घर में सभु कुझु पियो अथसि, लेकिन सिर्फ़ अल्लाह जे रज़ामंदे ख़ातिर ढुक पाणी जो नथो पीए, गिरह मानी जो नथो खाए। तव्हां पाण ॿुधायो त इन खां वॾो इख़लास ॿियो छा थींदो? मुंहिंजा मुख़्तरम दोस्तो, रमज़ानुल मुबारक जे बारे में सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े पाण वाज़ फरमायो रमज़ान जो महीनो शहरे अज़ीम आहे। चओ सुभान अल्लाह। हुज़ूर फरमायो रमज़ान जो महीनो शहरे मुबारक आहे। सब चओ सुभान अल्लाह। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो रमज़ान जो महीनो शहरु सब्र आहे। ऐं सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त रमज़ान जो महीनो शहरुल मुवासात आहे। फरमायो हे तमाम अज़मत वारो महीनो, हे तमाम वॾी बरकत वारो महीनो, हे सब्र जो महीनो, हे हमदर्दी ऐं उख़ुवत ऐं गमगुसारी जो महीनो। सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इज़ा दख़ल रमज़ानो फुतिहत अबवाबुल जन्नह व उलिक़त अबवाबु जहन्नम व सुफ़िदतिश शयातीन। सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया अल्लाह जो दिलबर नबी, नबियन जो अफसर नबी, शाफिए महशर नबी, साक़िए कौसर नबी। चओ सुभान अल्लाह। सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इज़ा दख़ल रमज़ानो फुतिहत अबवाबुल जन्नह व गुलिक़त अबवाबु जहन्नम व सुफ़िदतिश शयातीन।